ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। थर पार्कर में ग़िज़ाई खोट ऐं बीमारियुनि विघे वधीक 5 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। सिविल अस्पताल में 12 महीननि जो नसीम पुट मोहम्मद फौत थी वियो, जॾहिं त ॻोठाणनि लियाकत, अशरफ ऐं प्रेम जा ताज़ा ॼावल ॿारड़ा फौत थी विया आहिनि। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग वधी 15 ऐं हलंदड़ साल दौरान 495 ॿारड़ा फौत थी चुका आहिनि। अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। मिठी खां थर पार्कर में ग़िज़ाई खोट ऐं बीमारियुनि विघे वधीक 5 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। सिविल अस्पताल में 12 महीननि जो नसीम पुट मोहम्मद फौत थी वियो, जॾहिं त ॻोठाणनि लियाकत, अशरफ ऐं प्रेम जा ताज़ा ॼावल ॿारड़ा फौत थी विया। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग 15 ऐं हलंदड़ साल दौरान 495 ॿारड़ा फौत थी चुका आहिनि। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग 15 ऐं हलंदड़ साल दौरान 495 ॿारड़ा फौत थी चुका आहिनि। ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं। थर पार्कर में ग़िज़ाई खोट ऐं बीमारियुनि विघे वधीक 5 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी मिठी जो रिपोर्टर इम्तियाज़ धाराणी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इम्तियाज़, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? ॾिसो, थर पार्कर में ॿारनि जूं फौतगियूं जारी आहिनि। अॼु 24 कलाकनि में जेके 5 ॿारड़ा सिविल अस्पताल मिठी में फौत थी चुका आहिनि, जंहिंमें तव्हांखे ॼाणींदो रहां त 12 महीननि जो नसीम जो पुटु आहे। उनखां अलावा लियाकत, अशरफ ऐं प्रेम जा जेके ताज़ा ॼावल ॿारड़ा आहिनि हू फौत थी विया आहिनि। हलंदड़ महीने में जेको फौती ॿारनि जो अंग आहे उहो 15 ऐं 495 जेके ॿार आहिनि उहो हिन साल जे दौरान जेके मौत जो खाज बणिजी विया आहिनि। हिकिड़े पासे संदसि सरकार जी दावा आहे सहूलियतनि जी जेको आहे अणूंद माण्हू जेको आहे अस्पताल में दाख़िल ॿारनि जा वार जेके चई रहिया आहिनि सहूलियतनि जी अणूंद आहे। ॿिए पासे संदसि सरकार जी इहा दावा आहे त असां थर पार्कर जी सभिनी हॉस्पिटल्स में जेके आहिनि ज़बरदस्त फैसिलिटीज़ फराहम कयूं आहिनि। ॿिए पासे मुख़्तलिफ़ NGOs ऐं सेमी गवर्नमेंट जा जेके मेल न्यूट्रिशन जे प्रोजेक्ट हलनि पिया, उहो बि जेको आहे हुनखे ॿारनि जी जो फौतगियुनि के जेको आहे ज़ाब्तो आणणु ऐं ग़िज़ाई खोट जा जेको मेन मामिलो आहे उन्हनि खे जेको आहे क़ाबू पाइण लाइ अञा ताईं का जेको आहे मुस्बत जेको आहे नतीजो न ॾिनो आहे। ऐं थर पार्कर में हींअर जेके मिठी सिविल अस्पताल जे ॿारनि जे वार्ड तोड़े इस्लाम कोट तालुके जे अस्पताल, छाछरो, डीपलो, डायली, नगर पार्कर ऐं ॿियूं जेके अस्पतालूं आहिनि, बेसिक हेल्थ यूनिट्स आहिनि, सेंटर्स जेके क़ाइमु कया आहिनि, उन्हनि में जेके आहिनि जेको आहे 200 खां वधीक जेके ॿार आहिनि उहे हींअर ज़ेर इलाज आहिनि ऐं जेको ॿारनि जी फौतगी जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। जी, वॾी महिरबानी इम्तियाज़ आगाह करण लाइ।